अस्सलाम नाज़रीन, जीजलमा न्यूज़ में खुशामदी। निजाम का अंस हैदर शेख की रिपोर्ट के मुताबिक लोकल गवर्नमेंट के नंढर मुलाजमन पंहिंजनि हक़नि जे हासिलात लाइ एक्शन फोरम जो बुनियाद विझी छॾियो। उन सिलसिले में सिंध यूनियन काउंसिल जे नॉन एसयू जी स्टाफ एक्शन फोरम तालका हैदराबाद ॿारहड़ी जी गॾिजाणी यूनियन काउंसिल मूसा खटियाण में बशीर अहमद दोरो ज़िले लीगल एडवाइज़र की मेज़बानी हेठ सदारत ज़िले नायब सदर रज़ा मोहम्मद ख़ास के लिए थी गुज़री। हैदराबाद तालकी ॿारहड़ी जी वी यूनियन काउंसिल जी मुलाज़मन शिरकत कई। गॾिजाणी में इदारे जी मुलाज़मत सां पेश ईंदड़ मसइलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं तजवीज़ूं पिणु कयूं वयूं। लोकल गवर्नमेंट जी मुलाज़मन जूं पगारूं ऑनलाइन ट्रेज़री मां कराइण, ज़िले हैदराबाद जी टिनी तालुकनि में ख़ाली पियल यूसीज़ में सेक्रेटरी मुक़ररु करे मुलाज़मन जूं रहियल पगारूं ॾियारण लाइ हेठिन ग्रेडनि जी मुलाज़मन जूं ग्रेड सेल पोस्टुनि ते कमु कंदड़ मुलाज़मन जूं रहियल पगारूं ॾियारण लाइ तहरीर वठण जहिड़े अनेक मसइलनि लाइ जदोजहद करण जो वचन कयो वियो।